अॼु मां प्रोफेसर आहियां। ॻाल्हि इहा आहे त असां ही 6 अवॉर्ड पिया कयूं। कॾहिं असां कंबर जी बेबी बागड़ी खे बि अवॉर्ड ॾिनो आहे, कॾहिं असां ॿिन्ही टंगुनि खां माज़ूर मुफ़्त में पढ़ाईंदड़ अल्लाह बचाई चानियो खे बि लास्ट ईयर अवॉर्ड ॾिनोसीं, कॾहिं असां आशू कोहली खे बि अवॉर्ड ॾिनोसीं। अहिड़े तरीक़े सां अहिड़ा रोल मॉडल्स जेके समाज में गुम हुआ उन्हनि सभिनी खे असां अवॉर्ड ॾिनोसीं। ऐं असांजी कोशिशि आहे त उत्साह ऐं मामला जेके आहिनि सभिनी खे वधाइजे। ॿी ॻाल्हि इहा, हिन दफ़े बि असां हर दफ़े कमीशन पास अदरियूं जेके आहिनि जेके ग़रीब तबक़नि सां तालुक़ु रखनि थियूं उन्हनि खे बि उत्साह ॾिनो आहे, उन्हनि खे बि अवॉर्ड ॾिना आहिनि। इन खां अॻु में असांजी भेण अंबर राजपूत साहिबु आहे, उहा असिस्टेंट कमिश्नर आहे। जीअं हुन असिस्टेंट कमिश्नर जो जी पास कई कमीशन जॉइन कयो, असां अवॉर्ड ॾिनोसीं। हुनजी ॿी अदी महश एजाज़ मुर्रो हुई, उन्हनि खे अवॉर्ड ॾिनोसीं। कंदील फातिमा मेमन खे ॾिनोसीं, सुहाई टालपुर खे ॾिनोसीं, सुराण अबड़ो खे ॾिनोसीं। ऐं वरी हिन भेरे काफ़ी ॿिया बि नाला आहिनि। हिन भेरे असां वटि 2-3 भेणूं आहिनि, 5-7 हुयूं, जिन मां 2-3 जेके आहिनि। जीअं रिदा टालपुर आहे, PPH जी हैदराबाद जी हेड आहे, कमीशन ऑफिसर आहे। उन खां अलावा असांजी सोनिया इब्राहिम इंस्पेक्टर इंलैंड रेवेन्यू FBR आहे। तबसुम सुंबुल आहे, उहा बि कस्टम ऑफिसर आहे। सोनिया मेमन नाजी सगी आहे, एडिशनल कमिश्नर बेनज़ीराबाद आहे। उन खां गॾोगॾु असांजूं ॿियूं भेणूं आहिनि। सदफ़ फ़कीर आहे, पाण सीनियर ऑडिटर आहिनि, पाकिस्तान आर्मी में मिलिट्री अकाउंटेंट आहिनि। उन सां गॾोगॾु अदी हिरा रशीद आहे, असिस्टेंट डायरेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस कंट्रोल आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ किरदार आहिनि। मारिया ज़फ़र भेण आहे, पाण बि सीनियर अकाउंट ऑफिसर आहिनि सिंध रेजिमेंट फोर्सिस में। त जेके छोकिरियूं घरनि खां निकिरनि थियूं, पंहिंजी मंज़िल माणनि थियूं, असां सभिनी खे अवॉर्ड आहे। हिकिड़े जो किरदारु हूंदो आहे मुल्क लेवल ते, ॿियनि जो किरदारु हुजे थो सूबे लेवल ते, कंहिं जो किरदारु हुजे थो ज़िले लेवल ते, कंहिं जो किरदारु हूंदो आहे तालुके लेवल ते, कंहिं जो किरदारु हूंदो आहे यूनियन काउंसिल वोट ऐं जिले लेवल ते। असां कोशिशि कई आहे त सभिनी खे अवॉर्ड ॾियूं, जंहिंजो जेतिरो पोयो आहे।